ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 10/4/2024। मिठा बाप-दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, बाप वटि तव्हां रिफ्रेश थियण ईंदा आहियो। हिते तव्हांखे दुनियावी वाइब्रेशन सां दूर सच संग मिलंदो आहे। प्रश्न: बाबा ॿारनि जी उन्नति जे लाइ सिधा कहिड़ी राय ॾींदा आहिनि? उत्तर आहे, मिठे ॿार, कॾहिं बि आपस में संसारी जरमुई जी ॻाल्हियूं न करो। कोई ॿुधाईंदो आहे त ॿुधी अनसुनी करे ॾियो। सुठा ॿार पंहिंजी सर्विस जी ड्यूटी पूरी करे बाबा जी यादि में मस्तु रहंदा आहिनि, परंतु कई ॿार फालतू व्यर्थ ॻाल्हियूं ॾाढी ख़ुशी सां ॿुधाईंदा आहिनि। हिन में ॾाढो समय बर्बादु थी वेंदो आहे, पोइ उन्नति बि न थींदी आहे। बाबा चवंदा इन में ॾाढो समय बर्बादु थी वेंदो आहे, पोइ उन्नति बि न थींदी आहे। हिन करे फालतू व्यर्थ ॻाल्हियूं ॾाढी ख़ुशी सां न ॿुधणी आहे न ॿुधाइणी आहे। पंहिंजो समय बर्बादु न करिणो आहे, पंहिंजी उन्नति जे लाइ पुरुषारत करिणो आहे। ओम शांति, डबल ओम शांति चऊं त बि राइट आहे। ॿारनि खे अर्थ त सम्झाए ॾिनो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। जॾहिं मुंहिंजो धर्म ई आहे शांती, त पोइ जंगल आदि में भटकण सां शांती न मिली सघंदी आहे। बाप चवंदा आहिनि, मां बि शांत स्वरूप आहियां। इहो त ॾाढो सहज आहे न, परंतु माया जी लड़ाई थियण जे कारण थोरी डिफ़िकल्टी थींदी आहे। इहे सभु ॿार ॼाणंदा आहिनि कि सवाइ बेहद जे बाप जे इहे ज्ञान कोई बि न ॾेई सघे। ज्ञान सागर हिकु बाप ई आहे न। देहदारनि खे ज्ञान जो सागर न चईंदासीं। रचयिता ई रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। उहो तव्हां ॿारनि खे मिले थो। कई सुठा अनन्य ॿार बि भुलिजी वेंदा आहिनि। छोकी बाप जी यादि पारे मिसल आहे न। स्कूल में त ज़रूरु नंबरवार हूंदा न, नंबर हमेशह स्कूल में ॻिणबा आहिनि। सत्युग में कॾहिं नंबर न ॻिणंदा कि नंबरवार ॿार आहिनि। नंबर हमेशह हिन दुनिया में थींदो आहे, स्कूल में ॻिणंदा आहिनि। सत्युग में कॾहिं नंबरवार न ॻिणंदा। इहे स्कूल आहे, हिन में सम्झण में बि ॾाढी वॾी बुद्धि खपे। अधु कलाक थींदी आहे भक्ति, पोइ भक्ति खां पोइ ज्ञान सागर ईंदा आहिनि। छो? ज्ञान ॾियणु। भक्ति मार्ग वारा कॾहिं ज्ञान न ॾेई सघनि, छोकी सभु देहदारी आहिनि। ईअं न चईंदासीं शिव बाबा भक्ति कंदा आहिनि, उहे कंहिंजी भक्ति कंदा। हिकु बाप ई आहे जेके देह न आहे, उहे कंहिंजी बि भक्ति आदि न कंदा आहिनि। बाक़ी जो देहदारी आहिनि उहे सभु भक्ति कंदा आहिनि। छोजी रचना आहे न, रचयिता हिकु बाप आहे। बाक़ी हिन अखियुनि सां जो बि ॾिसबो आहे, चित्र आदि, उहे सभु रचना आहे। इहे ॻाल्हियूं घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे बेहद जो वरसो बाप बग़ैर त मिली न सघे। वैकुंठ जी बादशाही त तव्हांखे मिलंदी आहे न। 5000 वर्ष पहिरियों भारत में हिननि जो राज्य हुयो। 2500 वर्ष सूर्यवंशी चंद्रवंशी जी राजधानी हली। तव्हां ॿार ई ॼाणंदा। इहे त कल्ह जी ॻाल्हि आहे। सवाइ बाप जे ॿियो कोई ॿुधाए न सघे। पतित पावन उहो बाप ई आहे। पतित पावन उहो बाप ई आहे। सम्झाइण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। बाप ख़ुदि चवंदा आहिनि, कोटनि में कोई सम्झंदा। इहे चकर बि सम्झाइबो आहे। इहे सॼी दुनिया जे लाइ नॉलेज आहे। सीढ़ी बि ॾाढी सुठी आहे, पोइ बि कोई घुर कंदा आहिनि। बाबा सम्झाए थी शादियुनि जे लाइ हॉल ठाहींदा आहिनि, उन्हनि खे बि सम्झाए करे दृष्टि ॾियो। अॻियां हली करे सभिनि खे ॻाल्हियूं पसंदि ईंदियूं। त असांखे हर हिक खे दृष्टि ॾेई करे सम्झायो। तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे। बाबा त कंहिं वटि न वेंदा न। भॻवान वटि जो पुजारी आहिनि उन्हनि खे कॾहिं पूज्य न चई सघंदासीं। कलयुग में हिकु बि कोई पवित्र न थी सघे। पूज्य देवी देवता धर्म जी स्थापना बि सभिनि खां ऊचे ते ऊचो जो पूज्य आहे उहो ई कंदो आहे। बाबा चवंदा आहिनि भॻवान वच जो पुजारी आहे, उनखे पूज्य न चईंदासीं। कलयुग में हिकु बि पवित्र न आहे। पूज्य देवी देवता धर्म जी स्थापना करण वारो ऊच ते ऊच जो पूज्य आहे उहो ई कंदो आहे इन धर्म जी स्थापना।
अधु कलाक पोइ पूॼे पोइ अधु कलाक पुॼारी थींदा आहिनि। हिन बाबा ढेर गुरू कया हुअईं, हाणे सम्झाइनि गुरू करणु त भक्ति मार्ग आहे। सतगुरु मिलियो जो पूज्य ठाहींदा आहिनि, सिर्फ़ु हिक खे न सभिनि खे ठाहींदा आहिनि। आत्मा ई सभिनि जी पूज्य सतप्रधान ठही वेंदी आहे। हाणे त तमो प्रधान पुॼारी आहे न, इहा पॉइंट सम्झण जी आहे। बाबा चईंदा आहिनि कलयुग में हिकु बि पवित्र पूज्य न थी सघंदो आहे, सभु विकार सां जनम वठंदा आहिनि। रावण राज्य आहे न, ये लक्ष्मी नारायण भी पुनर्जन्म वठंदा आहिनि, परंतु उहो पूज्य शुजी हुते रावण ई न आहे, परंतु उहो आहे पूज्य शुजी हुते रावण न आहे। अक्षर चईंदा आहिनि परंतु राम राज्य कॾहिं रावण राज्य कॾहिं थींदो आहे इहे कुझु बि पतो न आहे। हिन समय ॾिसो केतिरा सभायूं आहिनि, फलानी सभा, काथां खां कुझु मिलियो त हिक खे छॾे ॿिए तरफ़ हली वेंदा आहिनि। तव्हां हिन समय पारस बुद्धि ठहो था न, पोइ हुन में बि कोई 100% ठहिया, कोई 50% ठहिया। बाप सम्झाईंदा आहिनि ये राजधानी स्थापना थिए थी, बाप सम्झाईंदा आहिनि ये राजधानी स्थापना थिए थी न। हाणे मथां खां बि बची हुई आत्मायूं अचनि थियूं। सर्कस में कोई सुठा सुठा एक्टर्स बि हूंदा आहिनि त कोई हल्का बि हूंदा आहिनि। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झायो आहे। हिते तव्हां ॿार ईंदा आहियो रिफ्रेश थियण, न कि हवा खाइण। कोई पत्थर बुद्धि खे वठी ईंदा आहिनि त दुनियावी वाइब्रेशन, त उहो दुनियावी वाइब्रेशन में रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार बाप जी श्रीमत सां माया ते विजय प्राप्त करो था। माया घड़ी घड़ी तव्हांजो बुद्धि जो भॻाए ॾींदी आहे। हिते त बाबा कशिश कंदा आहिनि, बाबा कॾहिं बि कोई उल्टी ॻाल्हि न चईंदा। बाप त सत्य आहे न, तव्हां हिते सत्य जे संग में वेठा आहियो, ॿिया सभु असत संग में आहिनि। उन्हनि खे सत्संग चइण बि वॾी भूल आहे। जो दुनिया में एॾा सत्संग हलनि था, उन्हनि खे सत्संग चइण बि वॾी भूल आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत हिकु बाप ई आहे। मनुष्य सत परमात्मा जी पूजा कंदा आहिनि, मनुष्य सत परमात्मा जी पूजा कंदा आहिनि, लेकिन इहो पतो न आहे कि असां कंहिंजी पूजा कंदा आहियूं। मन में हूंदो आहे भॻवान मथे इशारो कंदा आहिनि, लेकिन मथे केरु आहे इहे न ॼाणंदा आहिनि। त हुननि खे चईंदासीं अंधश्रद्धा। आगा खां खे ॾिसो केतिरा फॉलोअर्स आहिनि। उहे जॾहिं किथे वेंदा आहिनि त उन्हनि खे भेंट मिलंदी आहे ॾाढी, हीरनि जे वजन में कंदा आहिनि। न त हीरनि में वजन कॾहिं कंहिंजो कंदा न आहिनि। त आगा खां ॾिसो जेका हाणे नया मथ पंड निकिरंदा आहिनि, त कोई एॾो रंग ॾेखारींदो आहे त माण्हू उन्हनि खे हीरे में वजन कंदा आहिनि। सतयुग में हीरा जवाहरात तव्हांजे लाइ जीअं पत्थर आहिनि जो मकान में लॻाईंदा आहिनि। हिते कोई हीअं आहे न जेके हीरनि जो दान मिले। मनुष्यनि वटि ॾाढा पैसा आहिनि, इन करे दान कंदा आहिनि, परंतु उहो दान पाप आत्माउनि खे करण जे कारण ॾियण वारनि ते चढ़ंदो आहे। मनुष्यनि वटि ॾाढा पैसा आहिनि, इन करे दान कंदा आहिनि, परंतु उहो दान पाप आत्माउनि खे करण जे कारण पोइ उहो पाप चढ़ंदो आहे। कल्ह भवनेरी बाबा चई न पाप आत्माउनि सां लेन देन कंदा आहियूं त पाप ई चढ़ंदो आहे। अजामिल जहिड़े पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। इहे भॻवान वेही सम्झाइनि था, न कि मनुष्य। इन करे बाबा चईंदा हुया तव्हांजा जो चित्र आहिनि उन्हनि ते हमेशह लिखो भॻवान वाच्य, हमेशह लिखो त्रिमूर्ति शिव भॻवान वाच्य। सिर्फ़ु भॻवान चइण सां बि मनुष्य मूंझदा। भॻवान त निराकार आहे, इन करे त्रिमूर्ति ज़रूरु लिखिणो खपे। हुन में सिर्फ़ु शिव बाबा न, ब्रह्मा विष्णु शंकर टिनिनि जो नाम अचे। ब्रह्मा देवताए नमः, पोइ उन्हनि खे गुरू बि कंदा आहिनि। शिव शंकर हिकु चई ॾींदा आहिनि। हाणे शंकर कीअं ज्ञान ॾींदो, अमर कथा बि आहे न। तव्हां सभु पार्वतियूं आहियो, बाप तव्हां सभी ॿारनि खे आत्मा सम्झी ज्ञान ॾींदा आहिनि। बाबा त
असां सभिनि खे आत्मा सम्झी करे ज्ञान ॾींदा आहिनि। ब्रह्मा देवताए नमः, पोइ उन्हनि खे गुरु बि चईंदा आहिनि, है न। शिव शंकर हिकु चई ॾींदा आहिनि। हाणे शंकर कीअं ज्ञान ॾींदो, अमर कथा बि आहे। तव्हां सभु पार्वती आहियो, बाप तव्हां सभु ॿारनि खे आत्मा सम्झी करे ज्ञान ॾींदा आहिनि। बाबा असां सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसी करे ॾिसंदे उहे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। भक्ति जो फल भॻवान ई ॾींदा आहिनि। हिकु शिव बाबा आहे, ईश्वर भॻवान, ईश्वर भॻवान आदि बि न, हिकु शिव बाबा आहे, हिकु शिव बाबा आहे, ईश्वर भॻवान आदि बि न। शिव बाबा अक्षर ॾाढो मिठो आहे न। शिव बाबा बाप ख़ुदि चईंदा आहिनि मिठा ॿार त बाबा थियो न, त बाबा थियो। बाप सम्झाईंदा आहिनि आत्माउनि में ई संस्कार भरिबा आहिनि। आत्मा निर्लेप न आहे, निर्लेप थींदी आहे त पतित छो ठहींदी, छो जी ज़रूरु लेप शेप लॻंदो आहे त हीअ पतित ठहींदी आहे न। चईंदा बि आहिनि भ्रष्टाचारी देवता आहियूं श्रेष्ठाचारी, उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न आहियो, असां नीच पापी आहियूं, हिन करे पंहिंजे खे देवता चई न सघनि। हाणे बाप बि मनुष्यनि खे देवता ठाहिनि था। गुरु नानक जी बि ग्रंथ में महिमा आहे। सिख माण्हू चईंदा आहिनि सत श्री अकाल, त अकाल मूर्त उहो ई सचो सतगुरु आहे, त हुन हिक खे ई मञिणो खपे। बाबा चवनि था त हुन हिक खे ई मञिणो खपे। गुरु नानक जे बि ग्रंथ में महिमा, सिख माण्हू बि चईंदा आहिनि सत श्री अकाल, त अकाल मूर्त उहो ई आहे न, उहो ई असांजो सचो सतगुरु आहे, त हुन हिक खे ई मञिणो खपे। चईंदा आहिनि हिकु कंदा आहिनि पोइ ॿियो, अर्थ कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे बाप जो सतगुरु आहे, अकाल आहे, उहो ख़ुदि वेही सम्झाइनि था। तव्हां में बि नंबरवार आहिनि न, असां में बि नंबरवार आहिनि। सम्मुख वेठा आहियो त कुझु बि, सम्मुख वेठा आहिनि त बि कुझु सम्झंदा न आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि तव्हां में बि नंबरवार आहिनि। कई त सम्मुख वेठा आहिनि त बि कुझु बि सम्झंदा न आहिनि। कई हितां खां निकिरी विया खलास। बाबा मना कंदा आहिनि ॿार कॾहिं बि संसारी जरमुई जगमुई जी ॻाल्हियूं न ॿुधो। कई त ॾाढा ख़ुशी सां अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। बाप जे महावाक्य भुलिजी वेंदा आहिनि। वास्तव में जो सुठा ॿार आहिनि उहे पंहिंजी सर्विस जी ड्यूटी बचाए करे पोइ पंहिंजी मस्ती में रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण ऐं कृष्णनि जो ॾाढो सुठो संबंध आहे। श्री कृष्ण जी राजा ई हूंदी आहे न, लक्ष्मी नारायण पोइ नाम पियो। वैकुंठ चइण सां झटि श्री कृष्ण यादि ईंदो आहे, लक्ष्मी नारायण बि यादि न ईंदो। श्री नंढो ॿारु श्री कृष्ण आहे न, नंढो ॿारु पवित्र हूंदो आहे। तव्हां इहे साक्षात्कार बि कयो आहे, ॿारु कीअं जनम वठंदो आहे। नर्स खड़ी रहंदी आहे, झटि उठायो संभालियो। बचपन युवा वृद्ध अलॻि अलॻि पाठ वॼाईंदा आहिनि। जो थियो सो ड्रामा, हुन में कुझु बि संकल्प न हलंदो ई त ड्रामो ठहियलु आहे। असांजो बि पाठ वॼे थो ड्रामा प्लान अनुसार। माया जी बि प्रवेशता थींदी आहे त बाप जी बि प्रवेशता थींदी आहे। कोई बाप जी मथे हलंदा आहिनि, कोई रावण जी मथे हलंदा आहिनि। रावण छा चीज़ आहे, कॾहिं ॾिठो आहे छा? सिर्फ़ु चित्र ॾिसंदा आहिनि। शिव बाबा खे त पोइ इहो रूप आहे, रावण जो छा रूप आहे? शिव बाबा जो त निराकार रूप आहे, रावण जो कोई रूप आहे? पंज विकार रूपी भूत जॾहिं अची करे प्रवेश कंदा आहिनि तॾहिं चइबो आहे रावण। इहा आहे भूतनि जी दुनिया, आसुरनि जी दुनिया आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी आत्मा हाणे सुधरदी वञे थी, असांजी आत्मा हाणे सुधरे थी। हिते त शरीर बि आसुरी आहे, आत्मा सुधरदे सुधरदे पावन थी वेंदी। आत्मा सुधरदे सुधरदे पोइ पावन थींदी आहे। आत्मा जॾहिं सुधरदी वेंदी आहे त ॼाणंदा असांजी आत्मा हाणे सुधरदी वञे थी। आत्मा सुधरदे सुधरदे पोइ पावन थी वेंदी आहे। पोइ इहा खल उतारे ॾींदी आहे। पोइ तव्हांखे सतो प्रधान खल शरीर मिलंदो, कंचन काया मिलंदी आहे। पोइ
सप्तक में असांखे योग बल जी पैदाइश वारी कंचन काया मिलंदी। सो त तॾहिं जॾहिं आत्मा बि कंचन थिए, सोनो कंचन हूंदो त जेवर बि कंचन ठहींदो, सोने में खाद बि विझबी आहे न। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आदि मध्य अंत जी नॉलेज चकर लॻाईंदी आहे। हाणे असांजी ॿुधी में आदि मध्य अंत जी नॉलेज चकर लॻाईंदी आहे न। मनुष्य कुझु बि न ॼाणंदा आहिनि। चईंदा आहिनि ऋषि मुनि सभु नेति नेति करे हली वेंदा आहिनि। असां चईंदा आहियूं हिन लक्ष्मी नारायण खां पुछो, इहे बि नेति नेति कंदा आहिनि। असां चईंदा आहिनि हिन लक्ष्मी नारायण सां पुछो त बि नेति नेति चईंदा आहिनि। मतिलबु उन्हनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो बि ज्ञान न आहे। नेति नेति मतिलबु न ॼाणंदा आहियूं। त हिन लक्ष्मी नारायण खां पुछो त उहो बि सत्युग में बि न ॼाणंदा। परंतु हिननि सां पुछी न पुछबो न आहे न। पुछंदो केरु? पुछंदा आहिनि गुरू माण्हू। परंतु हिननि सां पुछियो ई न वञिबो आहे। पुछंदो केरु? पुछबो आहे गुरू माण्हुनि सां। तव्हां उन्हनि सां इहे प्रश्न पुछी सघंदा आहियो। त सम्झाइण जे लाइ केतिरो मथो मारंदा आहियो न। गलो ख़राबु थी वेंदो आहे। बाप त ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि जे सम्झो। बाप त ॿारनि खे ई ॿुधाईंदा न जे सम्झो। बाक़ी ॿियनि सां फालतू थोरी मथो मारंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सर्विस जी ड्यूटी पूरी करे पंहिंजी मस्ती में रहणो आहे। व्यर्थ ॻाल्हियूं ॿुधाइणियूं न आहिनि। हिकु बाप जे माउ बाप खे ई स्मृति में रखिणो आहे। उन्हनि खे भुलिजणो न आहे। ॿियो आहे सदा ख़ुशी में रहण लाइ रचना ऐं रचना जी नॉलेज ॿुधी में चकर लॻाईंदी रहे। अर्थात उन्हनि जो सिमरन थींदो रहे। कंहिं बि ॻाल्हि में संकल्प न हले। हुन जे लाइ ड्रामा खे सुठी रीति सम्झी करे पार्ट वॼाइणो। वरदाना मापन खे बाबा में समाए वठो। निरंतर योगी सहज योगी ठहो। जंहिं ॿारनि जो बाप सां हर श्वास में प्यार हर श्वास में बाबा बाबा, उन्हनि खे योग जी महिनत न करणी पवंदी आहे। यादि जो प्रूफ आहे कॾहिं मुख सां मां शब्द न निकिरे। अर्थात मतिलबु मुख सां मां त चईंदासीं, लेकिन मन में बुद्धि में यादि रहे मां अर्थात मां आत्मा बाबा मूंखां कराइनि था। त बाबा बाबा ई निकिरे। मतिलबु कोई माण्हू बाबा खे न ॼाणंदो आहे, असां चऊं न बाबा मूंखां कराई। भले हुननि जे अॻियां चओ मां कयो, लेकिन बुद्धि में यादि रहे हा बाबा मूंखां कराई। मापन बाबा में समाइजी वञे। बाबा बैकबोन आहे। बाबा कराए थो। बाबा सदा साथ आहे। तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई खायां, हलणु फिरणु ये इमर्ज रूप में स्मृति में रहंदो तॾहिं चईंदासीं सहज योगी। हिकु थींदो आहे हा भई बाबा सां गॾु आहे, लेकिन इमर्ज रूप में रहे कि हा बाबा मूंसां गॾु आहे, बाबा ई मूंखां कराए थो। इहे सभु बाबा जो ई आहे। कॾहिं कॾहिं थींदो न इहो हिन ॾिनो न बाबा मूंखे ॾियारे। स्लोगन आहे मामा चइणु माना माया रूपी बिल्ली जो आह्वान करणु। बाबा बाबा चइणु मतिलबु माया खे भॼाए ॾियणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।